कश्मीर में खबर है जिथे बेगारी फीडर में वहजंदे ॼणा बुरी फौत थी विया आहिनि। लाशन जी ॻोल्हा भी कई पई वञे। सदाकत चाचड़ ऐं सुधीर खोखर बेगारी फीडर में वहजंदे बुरी फौत थी विया आहिनि। माण्हुनि जो वॾो अंग वाक़े वारे हंधि पहुतल आहे। कश्मीर बेगारी फीडर में वहजंदे ॼणा बुरी फौत थी विया आहिनि। लाशन जी ॻोल्हा भी कई पई वञे। सदाकत चाचड़ ऐं सुधीर खोखर बेगारी फीडर में वहजंदे बुरी फौत थी विया आहिनि। माण्हुनि जो वॾो अंग वाक़े वारे हंधि पहुतल आहे। कश्मीर में खबर मांखे ॾींदा हलूं नाज़रीन, जिथे बेगारी फीडर में वहजंदे ॼणा बुरी फौत थी विया आहिनि। लाशन जी ॻोल्हा कई पई वञे। सदाकत चाचड़ ऐं सुधीर खोखर बेगारी फीडर में वहजंदे बुरी फौत थी विया आहिनि। माण्हुनि जो वॾो अंग पहुतल आहे। कश्मीर बेगारी फीडर में वहजंदे ॼणा बुरी फौत थी विया आहिनि। लाशन जी ॻोल्हा जारी आहे। सदाकत चाचड़ ऐं सुधीर खोखर बेगारी फीडर में वहजंदे बुरी फौत थी विया आहिनि। माण्हुनि जो वॾो अंग वाक़े वारे हंधि पहुतल आहे। कश्मीर में खबर है जिथे बेगारी फीडर में वहजंदे ॼणा बुरी फौत थी विया आहिनि। लाशन जी ॻोल्हा भी कई पई वञे। सदाकत चाचड़ ऐं सुधीर खोखर बेगारी फीडर में वहजंदे बुरी फौत थी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे धरती टीवी के रिपोर्टर गुलाम असगर चाचड़ सां। जी गुलाम असगर, वधीक अपडेट कयो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु कश्मीर में बेगारी फीडर में वहजंदे ॿार ईंदड़ बुढ़ी फौत थी विया आहिनि। बुढ़ी वयलनि में सदाकत हुसैन चाचड़ ऐं सुधीर अमन खोखर जेके आहिनि BS फीडर में वहजंदे बुढ़ी विया आहिनि। इतला मिलण ते उस पासे जेके रवासी आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत जेके मक़ामी सूबा आहिनि उनखे घुराए करे बुढ़ी वारा जेके नींगर आहिनि उन्हनि जी जेको आहे ॻोल्हा जारी कया आहिनि। जॾहिं त जीअं वारसनि खे ख़बर पई त जीअं उन्हनि जा लफ़्ज़ दीगर जेके आहिनि उहे पाणी में बुॾी विया आहिनि त घरनि में वञण में रोज़ जो मसइलो आहे। जॾहिं त वारसनि मुतालबो कयो इंतज़ामिया खां ऐं जेके इरिगेशन हुकाम आहिनि उन्हनि खां त जेको बेगारी फीडर आहे त उनजो जेको पाणी आहे उहो लाथो वञे, उनजो जेको हेड आहे उनखे क्लोज़ कयो वञे त जीअं उन्हनि जे जेके लफ़्ज़ दीगर आहिनि उन्हनि खे जीअं ॻोल्हण में आसानी थिए। जी गुलाम असगर अपडेट करण लाइ मुंहिंजी महिरबानी।